टंडोल हयार लॻ ॻोठ मकसू बोस्तार वासी मोहम्मद रमज़ान बोस्तार जो मुबैना ज़मीन ते कब्ज़े की कोशिश खिलाफ एहतजाज। ख़बर मूजिब ॻोठ मकसू बोस्तार वासी मोहम्मद रमज़ान बोस्तार दाहिंदे चयो त बासर तालीम खाते जो प्राइमरी उस्ताद गुलाम दस्तगीर बोस्तार ऐं उन जो पुट गुलाम मुर्तज़ा बोस्तार ऐं उन्हनि जो कब्ज़ा ग्रुप साथी मंज़ूर उर्फ बश मुंहिंजे मकाते तौर ॾिनल ज़मीन कते विकिरो करे ॾियण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां पंहिंजा ॿार छॾे दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां ऐं मुंहिंजी ज़िंदगी खे तालीम खाते जे प्राइमरी उस्ताद गुलाम दस्तगीर बोस्तार मां ख़तरो आहे। हू मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती क़ाबिज़ आहे। मोहम्मद रमज़ान दाहिंदे चयो त बासर शख़्स मूं ते कूड़ा केस दाख़िल कराइण जो पिणु धमकियूं ॾेई रहियो आहे। मूंखे कुझु बि थियो त हुन जो ज़िम्मेवार मास्टर दस्तगीर ऐं हुन जो पुटु ऐं संदसि साथी हूंदा। हुन सिंध हुकूमत तालीम वारे वज़ीर सिंध हाई कोर्ट DG रेंजर सिंध DC टंडोल हयार DIG हैदराबाद SSP टंडोल हयार खां मुतालबो कयो त नोटिस वठी प्राइमरी उस्ताद गुलाम दस्तगीर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची